हा भैया मां चवांव थी न तव्हां कराए छॾो कंफर्म। अरे मां कंफर्मेशन ॾियांव थी न, हे ईंदा ई हूंदा ऑफिस मां, हे जीअं ई अचनि मां तव्हांखे फोन करायांव थी पई। अरे हिकिड़ो मिंट भैया, हे अची विया, बीहो हिकु मिंट मां ॻाल्हायांव थी पई। हा मिंट ॻाल्हायांव थी। हेॾां अचो जल्दी, हेॾां अचो। छा थियो? हे वठो हिनखे हा चोस कंफर्म हा चवां। अरे हेॾो तव्हां हिनखे चोस कंफर्म आहे, बस एतिरो चोस। आहे केर? तव्हां न एॾी बहस कंदा आहियो, कॾहिं ॻाल्हि ॿुधंदा ई न आहियो। हिनखे ख़ाली चोस कि कंफर्म आहे, पोइ मां ॿुधायांव थी सॼी ॻाल्हि। जल्दी चोस। हा सेठ, जीअं चयो अथव तीअं कंफर्म करे छॾियोसि। हा ठीकु आहे खणो। ठीकु आहे भैया, करे छॾो, वरी ॻाल्हायांव थी। मज़ो अची वियो। आहे केर उहो त ॿुधाए। अरे हो न असांजो जेको पप्पू ट्रैवलिंग एजेंट, हा उनजो फोन आयो हुयो। उन चयईं कि दुबईअ जो हिकिड़ो नयो पैकेज आयो आहे, सस्ते में, पूरे अधु रेट में असां दुबई घुमी ईंदासीं। चयईं कुल भाभी 2 टिकटूं अवेलेबल अथव। चयईं ॿुधायो त मां टिकटूं तव्हांजूं हाणे ई कराए छॾां, इहे बि निकिरी न वञनि। मां चमस कराए छॾ, पर चए पियो सेठ जी कंफर्मेशन लॻंदी, तव्हांजे सिवाय त कोई कमु थींदो न आहे। हुनजी कंफर्मेशन वठी आहे मूंखां? अरे हिते धंधा डाउन लॻा पिया आहिनि, मार्केट में मंदी लॻी पई आहे, ऐं तव्हांखे दुबई घुमणो आहे। अरे हेड़ा मौक़ा थोड़ी मिलंदा आहिनि दोबारा। छॾ तूं हाणे, ॾे फोन, मां कैंसिल थो करायांसि पियो। फोन ॾे। सही में कैंसिल कराईंदव? हाँ। नमस्कार, हमारा देश और पूरा विश्व आज कोविड-19 की चुनौती का सामना कर रहा है। कोविड-19 अभी खत्म नहीं हुआ है। कोरोना से बचाव के लिए जरूरी है नियमित रूप से हाथ धोना, याद रखिए 2 गज दूरी, मास्क है जरूरी। अरे तो ये तंग करे, तू न लगे फोन, लगंदी फोन कैंसिल कराई नुमा। लेने में कठिनाई होने पर हेल्पलाइन नंबर 1075 पर संपर्क करें। पहली वैक्सीन ने इन्हनि खे हणाइणु खपे, तॾहिं शांति थींदा। ठहियो कयो हाणे। हेॾी देरि ॿुधाइण खां पोइ हाणे इंग्लिश थो अचे पियो। वापसि लॻाईंदुमि मां। छॾो हाणे, चाहिनि था कि थी वञे असांजो बि दुबई जो ट्रिप। नमस्कार, हमारा कुदरत चाहे वती आज कोविड-19 की चुनौती का सामना कर वरी रहा हाणे है। सॼी ॿुधणी पवंदी। कोविड-19 अभी खत्म नहीं हुआ है। तो जो अमू थोड़ो नंबर 6 कम दी करे पई। जब तक दवाई नहीं तब तक कोई ढिलाई नहीं। कोरोना से बचाव के लिए जरूरी है नियमित रूप से हाथ धोना, मास्क पहनना और आपस में उचित दूरी बनाए रखना। याद रखिए 2 गज दूरी, मास्क। आसे रोज जेका हाणे बुकिंग कराई थी, महिरबानी करे उहा कैंसिल करे छॾियो। असां प्रोग्राम नथो बीहे पियो। बुकिंग थी वई आहे भाऊ। ओह नो। छा? सेठ तव्हां ई त कंफर्म कई। थी वई? हा सेठ। पक्का? नो।